घोटकी पूरी सिंध जियां घोटकी वासियुनि भी सकाफ़ती ॾिहाड़ो भरपूर नमूने मल्हायो। घोटकी जे मुख़्तलिफ़ सियासी समाजी ऐं क़ौम परस्त तंज़ीमुनि पारां सकाफ़ती रैलियूं कढियूं। इन मौक़े ते घोटकी प्रेस क्लब ॿाहिरां मुख्य सकाफ़ती तक़रीब थी गुज़री, जंहिंमें जिस्कम जे नसरुल्ला कालादी, हबीबुल्ला घोटो, कामरेड अकरम तहीम, उस्ताद महबूब घोटो, STP जे ख़ालिद लाखो, सिंधी अदबी संघ जे अयाज़ लतीफ़ दायो, रऊफ़ पारस दायो समेत कारकुननि सां धार रैलियूं कढी प्रेस क्लब ॿाहिरां मुख्य तक़रीब में शरीक थिया। इन मौक़े ते सकाफ़ती प्रोग्राम में कामरेड सैयद जमाल शाह, बालक अदबी फोरम जे अब्दुल हयो भुट्टो, अली हसन महर, रईस अकबर दायो, शहरी ताज जे आगा नादिर पठान, मियाँ निसार ख्वाजा, सैफ अब्बासी, सहाफ़ी ज़फ़र अहमद सिद्दीकी, मज़हर सिद्दीकी, नियाज़ चन्ना, आज़ाद महर, यूनिस भुट्टो, मुश्ताक शाही लगारी, अल्लाह वारायो बोज़दार ऐं ॿियनि पिणु शिरकत कई। जहिड़े त सकाफ़ती प्रोग्राम में नौजवान ऐं मासूम ॿार पिणु सकाफ़ती वेस, टोपी, अजरक पहिरे क़ौमी गीतनि ते झुमरियूं हणी शरीक थिया। इन मौक़े ते सकाफ़ती प्रोग्राम में मुख़्तलिफ़ सियासी समाजी अॻवाननि ॻाल्हाईंदे चयो त सिंध जी सकाफ़त हज़ारें साल क़दीम आहे। असांखे घुरिजे त असीं पंहिंजी ॿोली ऐं सकाफ़त खे बचाइण लाइ मैदान ते अचूं। इन मौक़े ते सकाफ़ती प्रोग्राम में क़ौमी फ़नकारनि तौफ़ीक़ अब्बास, लाल बख्श टगड़ क़ौमी गीत ॻाए बीठड़नि खे झुमाए छॾियो। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।